अस्सलाम वालेकुम। मूं इंटर पास कई आहे ऐं हाणे मूं लम्स में दाख़िला जे लाइ मेडिकल में अप्लाई कयो। असांजी पहिरीं टेस्ट एंट्री टेस्ट 10 सेप्टेम्बर ते वरिती वई। असां ॾींहुं राति महिनत करे सेंटर्स ते पढ़ी करे असां जॾहिं तयारी करे वियासीं 10 सेप्टेम्बर ते टेस्ट ॾियणु, असां मोटी आयासीं, ख़ुशि थियासीं, असांजो टेस्ट बहितरीनु थियो। असां घरु आयासीं, असां सोचियो त हाणे असां सिलेक्ट थी वेंदासीं, असांजा ख़्वाब पूरा थी वेंदा। जॾहिं घरु आयासीं राति जो असांखे ख़बर पई त पेपर लीक थी चुको आहे। जॾहिं इंक्वायरी कई वई, इहा ॻाल्हि साबित थी त पेपर लीक थी चुको आहे। वॾनि माण्हुनि 50-50 लख ॾेई पंहिंजे ॿारनि जे लाइ की वठी करे पेपर लीक करायो आहे। जॾहिं कोर्ट में केस हलियो, वरी ॿीहर फ़ैसिलो कयो वियो त भई 19 नवंबर ते वरी असां टेस्ट वठंदासीं। ठीकु आहे, असां पंहिंजे पाण खे सम्झायो, असां इहो सोचियो अलाह साईं असांखे ॿीहर मौक़ो ॾिनो आहे पंहिंजा ख़्वाब पूरा करण जो। असां वरी महिनत शुरू कई, ॿीहर ॾींहुं राति जागी महिनत करे असां ॿीहर तयारी करे जॾहिं 19 नवंबर ते पहुतासीं टेस्ट ॾियण लाइ, वरी मोटी आयासीं। भई ख़बर पई ॿीहर पेपर लीक थी चुको आहे। त इन ॻाल्हि जो ज़िम्मेदार केरु आहे? ही मुल्क छा आहे? जॾहिं वॾनि अमीर जेके अमीर माण्हू आहिनि, जेके दौलत जे नशे में धुत आहिनि, उन्हनि जे ॿारनि खे ई डॉक्टर थियणो आहे त असां महिनत छो कयूं? इन जो ज़िम्मेवार केरु आहे? पहिरियां जॾहिं पेपर लीक थियो हो, सिंध गवर्नमेंट खे घुर्जे हा त उन्हनि माण्हुनि खे बाक़ाइदे पकड़े उन्हनि पेरेंट्स खे सज़ा ॾिनी वञे हा त जीअं हू ॿीहर इन कम जी जुरत न कनि। असांजा ख़्वाब न हुया छा? असांजे वालिदीन जा ख़्वाब न हुया? असां छो पढ़ूं पोइ? जॾहिं ग़रीब जे ॿार खे छोला खपाइणा आहिनि, छो पढ़ूं असां? ही मुल्क छा आहे? नाइंसाफ़ी छो थियूं थियनि? ग़रीब जे लाइ कुझु कोन्हे हिन मुल्क में।